अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुश आया था सही है मज़े में। दोस्तों दोस्त जे नरेड़े जी सुन्नत जी असां सिंधी में चवंदा आहियूं तोहर ऐं तोहर थी वियो आहे ऐं उनजी दावत आहे वलीमे ते आया आहियूं, ईअं सम्झो वलीमो ई चइजे उनखे। सो अचो त तव्हांखे मां ॾेखारियां उनजी सेटिंग। लॉन आहे गुलशन हदीद में सी लॉन आहे, ॾिसूं त उनजी सेटिंग कीअं आहे। दोस्तों हिनजी मेन गेट जेकी तव्हांजे बिल्कुलु साम्हूं ई आहे, अचो त वधीक विज़िट कयो। महिमाननि जो टाइम जेको आहे गैदरिंग जो ऐं मानी जो, उन में तक़रीबन अञा कलाकु आहे। कलाकु पहिरियों असां अची विया आहियूं। ॿार मस्तियूं मज़ाक मौज मस्ती में लॻा पिया आहिनि। हाली फ़िलहालु खुलियल माहौल आहे, जेसिताईं रश थिए तेसिताईं। ही ॿाहिरी गेट जेकी असां अंदरि इन थियासीं। अॻिते अचो, प्यारा प्यारा गुल ज़बरदस्त। ही टेबलूं जेके आहिनि तक़रीबन 2 4 6 6 6 12 12 ऐं 14 टेबलूं महिमान ख़ासि जिन ते वेहंदा। ही बि मां तव्हांखे विज़िट करायां। ऐं हीउ जेको पोर्शन दोस्तो आहे इहो आहे महिमान ख़ासि, ऐं जंहिंजो सुनत थी आहे तौर थियो आहे उहे हिते वेहंदा। उन वाल साहब वेहंदो, चाचो भाटिया जेके बि रिश्तेदार। हीअ टेबल उन्हनि जे लाइ सजायूं वयूं तव्हांजे साम्हूं। सुठी डेकोरेशन, तमामु बहितरीनु, साफ़ सुथरो माहौल। हाणे अचो त अॻिते तव्हांखे वठी हलां। सलाद जो बंदोबस्तु हर टेबल जे अॻियां रखी वेंदी ऐं हे बि सुठो सेटअप आहे सलाद जो। ऐं हीअ गेट दोस्तो जेकी तव्हां ॾिसो था लेडीज़ जी आहे, ऐं लेडीज़ हितां इन थींदी। ऐं हिन जो बि सेटअप तमामु ज़बरदस्त आहे। रोशनदान जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिते वरी ॿियो अलॻि सेटअप आहे। हिते जेको पायदान आहे हेठों वारो, ही लाजवाब आहे, बिल्कुलु छबर जीअं हूंदी आहे उएं। ॿार हाली फ़िलहालु मौज मस्ती कनि था पिया। ऐं ही मेन पॉइंट जेको हिते घोट हूंदो आहे या ॿियो को जंहिंजी इवेंट हूंदी आहे, उहो हिन जे हेठां बीहंदा आहिनि ऐं पोइ हिते फ़ोटोग्राफी थींदी आहे। ही मथियों छत जो पासो तमामु ख़ूबसूरत, पटियुनि में वरी कावा टंगियल। कावा असां पाण जीअं सिंधी में अल्फाज़ इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ही रोशनदान तव्हांजा बल्ब। अॻिते अचो, ही मुंहिंजी नंढड़ी आहे अनमोल जेकी उथी बीठी आहे। ही फिकनि कपिड़नि वारी अनम ऐं हिन जूं सहेलियूं, ऐं ही पंहिंजूं कचहरीअ में कनि थियूं पियूं, ॾिसो। ऐं हिते बि सेटअप आहे 14 कुर्सियुनि जो, महिमान ख़ासि स्पेशल। इको साउंड वारा साम्हूं वेठा आहिनि, वॾा वॾा स्पीकर जलियूं। ऐं ही मेन लेडीज़ जो आहे, जिते जंहिंजी सुनत थी आहे तौर थी आहे, उनजी वालदा, उन जूं मासियूं, उन जूं भेनरूं वेहंदियूं। हीअ उनजी छित आहे, तमामु सुठो माहौल आहे। हीउ सॼो माहौल तव्हांखे ॾेखारियो शादी हाल आहे सी लॉन गुलशन हदीद में। अॻिते अचो त मां तव्हांखे ॾेखारियां महिमान ख़ासि।
Assalam. माण्हू ठाहिण वॾी ॻाल्हि आहे तव्हां खण कोन्हे न न वरी मथे वरी उन हिसाब सां ॾियूं इहो अब्दुल्ला हा सामू झुका यहाँ डावो पुल लो सही 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 साईं खुश आहियो केर मज़े में दोस्तों ही नंढो जंहिंजो सुनत थियण वारी आहे सुभाणे उज़ैर लांगा साहब उज़ैर ख़ैर आहे ही सुभाणे हिन जी जेको आहे सुनत थींदी अॼु हिन जी दावत आहे